याद गुरु कन गोदड़िया बर बाजार बीठा, पढ़न सूर सुबहान जी पियन तह पीठा। जेलाह मुँह मीठा तेलाह नशा चाड़ियाऊं नहीं हजा। वॾा वणवणकार जा जित नांग सुजन लीला, उते अब्दुल लतीफ़ चवे कया हे कलिय हीला। जिते कुणुम न कबीला उते रसज रहबर राह में। लोक अदब सिलसिले जे प्रोग्राम आलमियों ताक 23 प्रोग्राम में मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशरी। लोक अदब सिलसिले जो अॼोको 33 प्रोग्राम जंहिंजो मौज़ू आहे शाह ऐं धरतीअ जा रंग। अॼोको प्रोग्राम हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे ईंदड़ उर्स मुबारक जी निस्बत सां ख़ासि तौर ते अवां सजणनि जे लाइ पेश करे रहिया आहियूं। ही प्रोग्राम अवां जे लाइ सिंध सुगढ़ लोक अदब तंज़ीम सलात जे सहकार सां पेश कयो वेंदो आहे। अवां जूं मुहबतूं अवां जा कुर्ब असां सां शामिल हूंदा आहिनि ऐं अवां ॾियारींदा आहियो असांखे पंहिंजे मुहबत जो अहसासु ऐं अवां जा प्यार भरिया पैगाम असांखे ॿुधाईंदा आहिनि त असां सां केरु ऐं किथां खां गॾु आहे। अवां जे मुहबत भरियनि मैसेजनि खे असां शामिलु कंदा आहियूं। अवां जी रहनुमाई तौरु असां सां उहे मैसेज शामिलु हूंदा आहिनि। ही लोक अदब सिलसिले जो प्रोग्राम अवां जूं मुहबतूं अवां जूं चाहतूं अवां जो प्यार खणी करे अवां जे साम्हूं रखंदा आहियूं ऐं ख़ासि तौर ते ही असांजो अॼोको प्रोग्राम जेको आहे उहो मुर्शिद हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे ईंदड़ उर्स मुबारक जी निस्बत सां 33 प्रोग्राम आहे। जी सजणो अवां खे ॿुधाईंदा हलूं त हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जेको असांजे सिंध जो सरवाण सिंधी शाइरनि जो अॻवान, उन जी पैदाइश असांजी सिंध धरती, उन सिंध धरतीअ में रही करे उन मुर्शिद हादी रहबर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह असांखे तमामु मुशाहिदा ॾिना। लोक अदब जंहिंखे सॾियूं था उन जो ताल्लुक़ ऐं उन जे गादीअ जो हंधु जेको आहे उहो बहराड़ी आहे। त अॼु कोशिशि कई अथसीं त शाह ऐं धरतीअ जा रंग बहराड़ीअ में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई छा ॾिठो, उन जो मुशाहिदो हुन कीअं कयो, उहो अवां सभिनी सॼणनि जे साम्हूं अर्ज़ु रखंदासीं। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सैलानी बणिजी सिंध जे न रुॻो मुख़्तलिफ़ मागनि ऐं हंधनि जे वणनि ॿूटनि गाहनि मेवनि ऐं भाॼियुनि खे ॾिठो, पर उन सां गॾोगॾु कलाम में बि उन जा नाला ॼाणाया अथसि ऐं नाला बि अहिड़ा जेके अॼोके दौर में बिल्कुलु ओपरा था लॻनि।
या ईअं थो महसूस थिए त ॼण त उहे लफ़्ज़ धारियुनि ॿोलियुनि जा लफ़्ज़ आहिनि। मिसाल तौरु फंगी, जंहिंखे पाण खुंभी चऊं था, तंहिंजो इस्तेमालु शाह साईं सुर सारंग में कयो आहे ऐं पंहिंजे बैतनि में उन्हीअ खे समायो आहे। लतीफ़ साईं रहमतुल्लाह अलैह जन फरमायो, मेहा चिबुड़ फंगियूं थियनि सभेई थोक। हिन सिट में बयानु कयल लफ़्ज़ मेहा ऐं चिबुड़ भाॼियूं आहिनि ऐं फंगियूं पिणु खाइण लाइ कतब ईंदियूं आहिनि ऐं उहे मींहं जी मौसम वारीअ जे मैदाननि में दड़नि ते उभरंदियूं आहिनि। शाह साईं जिते वियो उते जाग्राफियाई हदुनि ऐं उतां जी आब हवा खे बि शाइरीअ में समाए छॾियईं। उन सां गॾोगॾु उते जे ॿूटनि, वणनि, गाहनि, पोखुनि, गुलनि ऐं मेवनि जो बि ओन्हो अभ्यास कयईं, जंहिंजो अंदाज़ो संदसि हिन बैत मां लॻाए सघिजे थो। सर लोहीड़ा गभिया कुसर निसरिया, सर लोहीड़ा गभिया कुसर निसरिया, तो कीअं विसरिया ढोलिया ॾींहं अचण जा। हिन मथे मूं जेको बैत तव्हांखे ॿुधायो, उन बैत में टिनि मुख़्तलिफ़ ॿूटनि सर, लोहीड़ा ऐं कुसर जो ज़िक्र कंदे ॼाणायो आहे त जॾहिं सर गभिया आहिनि तॾहिं कुसर निसरंदा आहिनि। कुसर जंहिंखे कूड़ा सर बि चइबो आहे, तंहिंजो इश्तिक़ाक़ ईअं आहे, कु माना कूड़ा, सर त सौं सिधो सर आहिनि माना कूड़ा सर। शाह साईं मारवड़नि जी ख़ुराक अनाज, ॿाझर, जुअर, मखणी, खेह, साऊं, सियारछ, लुंब, मांधाण ऐं आराड़ीअ जे अन्न बाबति पंहिंजनि बैतनि मंझि तमामु घणो कुझु ॿुधायो आहे। शाह साईं फरमायो त आणियुनि ऐं चाढ़ीनि ॾुथ ॾिहाड़ी सूमरा, आणियुनि ऐं चाढ़ीनि ॾुथ ॾिहाड़ी सूमरा, सथा कयो सैयद चए साऊं सुकाईन, मंझां लुंब लतीफ़ चए चांवर कयो चाढ़ीन, पुलाव न पाड़ीन उमर आराड़ीअ सी। मारवी बंद अंदरि पंहिंजे देश जे गाहनि, जंहिंखे मारू रधे खाइनि था, उन्हनि खे यादि कंदी रहंदी हुई ऐं संदसि दिलि आला तामनि खे नथी हिरखे। भलारो भिट धणी थर जे गाहनि जो ज़िक्र मारवी वातां उन्हनि लफ़्ज़नि में करे थो। भिटाई घोट फरमाए थो, चुरनि चुणकनि चित में घारीन मथे घट, खेह मांधाणो मखणी ढोइन मथे ढट, पहवार के पखड़िए वञी करियां वट, साणे हसामो सट कंदियसि भञी कड़नि खे। थर जे वलियुनि ऐं वणनि बाबति शाह साहिबु तमामु ऊन्हो ज़िक्र कयो आहे ऐं उन्हनि लफ़्ज़नि में बि ज़िक्र कयो आहे जेके थर में अॼु बि इस्तेमालु थियनि था। लतीफ़ साईं मारवी जे वातां ईअं ज़िक्र करायो आहे त वरुसे वतन जायूं सहरा सतुरजन, वरुसे वतन जायूं सहरा सतुरजन, ॻोलाड़ा ऐं गुगरियूं ओछण अबाणनि, वेढ़िया घुमनि वलिड़िए झांगी मंझि झंगनि, मूंखे मारवड़नि सुञ ॻणाई सेज में।
मारवड़नि जे खाज ऐं अनाज जो ज़िक्र सरताज शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह उन लफ़्ज़नि में बयानु कयो आहे त मुंहिंजो तौरु तलुनि में आऊं हित बंधियाणी, मूं ॾाॾाणे ॾेह में फरिह ऐं लाणी, कंदसि रिहाणी मारू पास मलीर में। शाह साईं मारवी वाता मारवड़नि जे खाद खुराक बाबति बि बयानु फरमायो आहे त खाज खियऊं सफ़रो संगर ऐं साऊं, सा कीअं खाए खारकूं जंहिंखे ॾौरा ॾेज ॾिनऊं, खिह मांधाणो मखणी कूत जनी जो साऊं। मलीर में जेके फल फूल आहिनि तन जो ज़िक्र बि शाह साईं पंहिंजनि शेरनि में कयो आहे। मलीर में ही फल फूल थियनि था, मेहा, गोलाड़ा, गांगा, गम, गंढीर, ॾुथ, ॾौरा, मरियड़ो, लुलुर, पुसी, पका ऐं पक, इहो समूरो खाधो मलीर जा माण्हू खाइनि था। इहा शाह साईं जे कलाम जी ख़ूबी आहे जो पाण मारुनि जी खाद खुराक खे सुहिणे ऐं चिटे नमूने बयानु कयो आहे। मिसाल तौरु बैतनि जूं कुझु सिटरूं आहिनि जेके लतीफ़ साईं पंहिंजे बैतनि में लिखियूं आहिनि। साईं लिखियो आहे त मूं जे ॾियूं मलीर में चूंडिन मोक मेहा, या ॿिए हंधि आयल आहे त सरतिन ॾुथ सबील कयो अङण ढोए ढेर। ॾुथ बाबति मारवी सिकम जा चवे थी, ॾुथ चूंडींदसि ॾेह में साण सरतिन साग, हिन मुंद मारू सनरा खावर में ख़ुशहाल, साऊं सयारछ मखणी जेॾियूं आणिन झाल। न सिर्फ़ इंसानी खाद खुराक जो ज़िक्र लाखीअण लतीफ़ जे कलाम में मिले थो, पर जानवरनि ऐं थर जे जानवरनि जी खाद खुराक जो ज़िक्र भलारे भिट धणी इन लफ़्ज़नि में कयो आहे त खूहर थूहर थर जित साठी का ऐं सटियूं, चारनि उत चाह मझां पासे फोगन फर, कीअं लहंदम कर जीअं मारू पाण उपारिया। वसकारे जी मुंद बैदि छाथो थर में उभरे ऐं उसरे, तंहिंजो ज़िक्र लतीफ़ सरकार पंहिंजे लफ़्ज़नि में कयो आहे। पका पहवारनि ॾे मेवा मञर मक, ॿिए बेत में उन्हनि नालनि जो इस्तेमालु कयल आहे जिते खड़ खथा खाहियूं पाल पका पक। लुंब थर जे जानवरनि जो खाज आहे, जंहिं बाबति भिट धणी हिन लफ़्ज़नि में चवे थो त हिन मुंद मारू सनरा जियाई जालीन, चारियो लुंब लतीफ़ चए वागे विहारेन। मारवी पंहिंजे देश जे वणनि खे यादि कंदे चवे थी त खारा खबड़ ॾेह में ॿिया वारीअ मंझि वथाण। ॿिए हंधि सुर मारवी में भिटाई सगोरो फरमाए थो त सारियम सैयद चए गाॾेलियूं गूंदा। अहिड़ी रीति हिकु ॿिए मेवेदार बूटे जो ज़िक्र शाह भिटाई सुरमारी में हिन रीति कयो आहे। हिन मुंद मारू सनरा डंगर ढार रहनि, खाटूंबा खाजन मींहं वसंदा मोट तूं। मारवी वतन वञी कहिड़ा मेवा ऐं भाॼियूं खाईंदी, तन जो बयान बि असांजे रहबर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे त संगर साहेड़ियुनि सी साड़ेह मंझि सटींदी, उमिरि उन्हीअ ॾेह जा कोडर कूत करींदी,
गोलूं गोलाड़नि जियूं झपे साण झटींदी, कोकड़ कंडेरनि में फूकियो फक भरींदी, ईदुनि बरादुनि ते खीह मंधाणो खींदी, पुसी खाई पेट में ॾोरा ॾनु ॾींदी, ॾेह ॾाॾाणे पखड़े। जी सजणो, अवां ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम आलमी उताक ऐं मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। ही प्रोग्राम अवां सजणनि जे लाइ सिंध सुगढ़ लोक अदब तंज़ीम सलात जे तावन सां सलात जी लोक अदब बचायो तहरीक जिदोजहद जे हवाले सां पेश कंदा आहियूं ऐं उहा असांजी लोक अदब बचायो तहरीक जेका 10 महीननि खां जारी आहे। हींअर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो उर्स शरीफ़ हली रहियो आहे ऐं चंद ॾिहाड़ा जेके उर्स मुबारक जा आहिनि उन्हनि उर्स मुबारक जे ॾिहाड़नि जे दौरान कोशिशि करियूं पिया तव्हां सजणनि ताईं पंहिंजे उन मुर्शिद हादी रहबर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो उहो आफ़ाक़ी पैगाम जेको हुन असांखे सिंधी ॿोलीअ जी सूरत में ॾिनो ऐं उन सिंधी ॿोलीअ में उन आफ़ाक़ी पैगाम खे लतीफ़ साईं कीअं बयानु कयो, इहो सभु कुझु अवां सजणनि जे साम्हूं अव्हां जे फरमाइशुनि तहत पेश करण जी कोशिशि करियूं पिया त जीअं अवां सजण उन ख़ूबीअ खां बि वाक़िफ़ु थियो ऐं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे पैगाम खे बि सम्झो। भिटाई साहब जे पैगाम खे अवां ॿुधी रहिया आहियो। अवां जा पैगाम बि मूं वटि पहुतल आहिनि। मां थोराइतो आहियां शौकत लाशारी जंहिं सभ खां पहिरीं असांजे हिन आलमी उताक में असां सां गॾु थी करे प्रोग्राम खे जॉइन कयो। शौकत, अवां खे सलाम अलैकुम। हक़ मौजूद जीअ लतीफ़ जी ॿोली, अवां पहिरियां महिमान आहियो असांजे हिन आलमी उताक जा। उन खां पोइ साजिद अली, अवां जी महिरबानी, अवां खे बि भली कार। साजिद अली चवनि था अस्सलाम अलैकुम भाउ। वालेकुम अस्सलाम। अब्दुल समद बिरोही पाण खे ॿुधी रहिया आहिनि। किथां खां इहो न लिखियो अथनि, अवां जी महिरबानी अब्दुल समद। असांजे सिंध जो नाले वारो बरक़ सहाफ़ी असांजो मोहतरम भाउ ज़फ़र हकिड़ो सिंध टीवी जो डायरेक्टर ऐं सिंध कचहरी जो मेज़बान पाण खे ॿुधी रहियो आहे, कनाए रहियो आहे। ज़फ़र साईं, अवां जी महिरबानी, अवां खे आलमी उताक में भली कार चऊं था। उन सां गॾोगॾु मां असांजे मोहतरम दोस्त ज़फ़र हकिड़े हक़ मौजूद चयो आहे। भाउ सदा मौजूद, अवां जी महिरबानी। मोहम्मद निसार कच्छ भुज वारे इलाइक़े बन्ने खां ॿुधंदा आहिनि पाण। कच्छ भुज गुजरात इंडिया जो इलाइक़ो आहे जिते असांजा सिंधी समाजड़ा अॼु जीअं जो तीअं आबाद आहिनि ऐं उन असांजे आबाद धरतीअ जे उन्हनि मारूअड़नि सिंधी समाजड़नि पंहिंजे धरतीअ जे उन लोक रंग खे शाद ऐं आबाद रखियो आहे। मां थोराइतो आहियां मोहतरम मोहम्मद निसार, अवां असांजे हिन आलमी उताक में कच्छ भुज इंडिया गुजरात खां गॾु हूंदा आहियो। अवां जी महिरबानी, अवां खे आलमी उताक में भली कार चऊं था। उन सां गॾोगॾु असांजो मोहतरम दोस्त ख़लीक ॾिनो ख़ासि खेली पाण सां गॾु आहे टालपुर वॾा ठरी मीरवा खां। ख़लीक ॾिना, अवां खे आलमी उताक में भली कार चऊं था। अवां लिखियो आहे शाल सभु साल ख़ुशि हुजो, अवां सां गॾु गॾु वॾी महिरबानी, आमीन सुमामीन। अवां खे आलमी उताक में भली कार दिलि जे गहराइनि सां। मोहतरम मोहम्मद निसार इंडिया कच्छ भुज वारे इलाइक़े खां लिखनि था, तव्हांजो प्रोग्राम ॿुधूं पिया, माशाअल्लाह तमामु ख़ूबसूरत प्रोग्राम आहे। मिठा अवां जी महिरबानी, लख लाइक किरोड़ कुर्ब।
मां भली कार चवां लियाकत अली फ़कीर लिगारी पाण सां गॾु आहिनि। चवनि था आजिज़ साहब अस्सलाम वालेकुम। भा वालेकुम अस्सलाम। या अली मदद। भा मौला अली मुश्किल कुशा मदद। अवां लिखियो आहे उमेद त मुर्शिद जो मेड़े में मिलबो कचहरी कबी। सजण मुर्शिद सभिनी जो आहे, पर सकाफ़त खाते जे सूरनि एॾो साणो करे छॾियो आहे जो दिलि नथी चवे त असीं उन मुर्शिद जे मेड़े वारी सुघड़ कचहरी में अचिजे। बाक़ी मुर्शिद जी हाज़िरी ज़रूरु ॾिबी ऐं लतीफ़ साईंअ जे हाज़िरीअ में ज़रूरु ईंदासीं। हिन पल पाण सां कश्मीर ज़िले जो तमामु ॾाहो ॾात धणी मोहतरम सादिक अली मलिक गॾु आहे। सादिक अली, अव्हां खे आलमी उताक में भली कार चऊं था। वॾी महिरबानी, अव्हां असांखे वॾी देरि खां कनायो पिया, ॿुधो पिया। असांजो मोहतरम दोस्त ज़ुल्फ़कार अली नूहानी पाण सां गॾु हूंदो आहे। ज़ुल्फ़कार अली, अव्हां जी महिरबानी, असांजे आलमी उताक में दिलि जे गहराइनि सां अव्हां खे भली कार चऊं था। असांजो भलोड़ शाइर, लोक शाइर सुघड़ सादिक अली मलिक लिखे थो, सिंध जो आहे सुल्तान भिटाई, अदीबन शाइरनि जो शान भिटाई। बिल्कुलु सादिक अली, सिंध जो सुल्तान, अदीबन शाइरनि ऐं सुघड़नि जो भिटाई घोट यकीनन शान आहे, मान आहे। उन सां गॾोगॾु मां थोराइतो आहियां असांजे मोहतरम भाउ मोहम्मद मोहसिन चांडीअ जो। मोहम्मद मोहसिन पाण खे ॿुधंदा आहिनि हमेशह रोज़ जे मामूल जियां, बिना वक़फ़े, बिना साहीअ जे। पाण बहितरीन लोक शाइर आहिनि। इस्लाही पहलू में हिननि जो तमामु बहितरीन पैगाम आहे। संदन प्रचार दीनी लिहाज़ खां उन्हनि जूं ख़िदमतूं लिखनि था। या मरहबा साईं, इंतज़ारु हुयो, मालिक महिरबानी फ़रमाई, अव्हां जो प्रोग्राम शुरू थी वियो, इंतज़ारु ख़तमु थियो, रब जूं रहमतूं हूंदई मिठा साईं। आमीन सुम आमीन। मोहम्मद मोहसिन, अव्हां जूं कुर्बतूं मोहबतूं वॾा वड़ लख लाइक़। मां थोराइतो आहियां सभिनी सॼणनि जो जेके मूंसां गॾु हूंदा आहिनि। ऐं असांजो मोहतरम दोस्त मोहम्मद मोहसिन पंहिंजूं तख़लीक़ूं मोकिले करे असांजे प्रोग्राम खे 4 चंड लॻाईंदो आहे ऐं प्रोग्राम सोनहरी थींदो आहे। हमेशह मामूल इहो आहे त उताक में जॾहिं नंढड़ा वेहंदा आहिनि, वॾड़ा वेहंदा आहिनि, पोढ़ा पक्का वेहंदा आहिनि, फ़ैसिला बि थींदा आहिनि, ॾुखनि सूरनि जूं ॻाल्हियूं बि थींदियूं आहिनि, त गॾु गॾु शेरो शाइरी, सुर ऐं साज़ जो बि दौरु हलंदो आहे। मोहम्मद मोहसिन, अव्हां जी महिरबानी, अव्हां शेर लिखी मोकिलियो आहे। कोशिशि कयां थो त जीअं जो तीअं सॼणनि ताईं अव्हां जी ही तख़लीक़ पहुचाए सघां। मोहम्मद मोहसिन दोस्तो लिखी मोकिलियो आहे त हशर में हड़ पुछा थींदी, सिघो सो वार अचिणो थी। ॼण के उन्हनि खे चई रहियो आहे जेके ज़ुल्म ऐं ज़्यादती कनि पिया, मिसकीननि सां, अबोझनि सां, नादारनि सां, पहवारनि सां, सिंध वारनि सां, संघारनि सां, उन्हनि सभिनी जे लाइ ही मोहम्मद मोहसिन अंदर जो आलाप कढी करे ॾात धणी पंहिंजी तख़लीक़ जे ज़रिए इज़हार कंदो आहे, ॾुखनि जो, सूरनि जो, दर्दनि जो, पीड़ानि जो। उन्हनि पीड़ानि, ॾुखनि, सूरनि ऐं दर्दनि जो इज़हार कंदे मोहम्मद मोहसिन लिखे थो त हशर में हड़ पुछा थींदई, सिघो सो वार अचिणो थी। हिसाब जी इब्तिदा थींदई, सिघो सो वार अचिणो थी। उम्मत मारे मोहम्मद जी रसूलुल्लाह खे रोआरियुई, उम्मत मारियई मोहम्मद जी रसूलुल्लाह खे रोआरियुई। तोसां तादी जेका थींदी, सिघो सो वार अचिणो थी। भली बम फाड़ माण्हुनि में मारे माण्हू जॾहिं मरंदे, भली बम फाड़ माण्हुनि में मारे माण्हू जॾहिं मरंदे, वॾी तोले सज़ा थींदी, सिघो सो वार अचिणो थई। भली बेक्यास वीहड़ाई, भली बेक्यास वेढ़ाए कुकड़ तूं मर रुगो खफ़्ती।
भली बेक्यास वेढ़ाए कुकड़ तूं मर रुगो खपती तोते बि वठ वठां थींदई सिघो सोवार अचणो थई कुतन जो राज तो रिछ ते छॾियो शौक़ीन शाबस थई कुतन जो राज तो रिछ ते छॾियो शौक़ीन शाबस थई इहा बछत तो मथां थींदी सिघो सोवार अचणो थई ॾचो हिन ॾेह तां लहंदो ज़ालिम तुंहिंजी पाड़ जॾपट बि जबर जी इंतहा थींदी सिघो सोवार अचणो थी अड़े मुजरिम तुंहिंजो जॾ केस ईंदो रब जी कोरट में अड़े मुजरिम तुंहिंजो जॾ केस ईंदो रब जी कोरट में सुफ़ारत जित न का थींदी सिघो सोवार अचणो थी हटी ॿारण जो ॿारियो थी हिते ॿारण जो ॿारियो थई हली दोज़ख में तूं ॿरंदे तोते कुदरत ख़फ़ा थींदी सिघो सोवार अचणो थई न कर कब्ज़ा कंहिंजी शइ ते क़बर में कुझु न नींदे तूं वाह वाह न कर कब्ज़ा कंहिंजी शइ ते क़बर में कुझु न नींदे तूं तोखां हर शइ जुदा थींदी सिघो सोवार अचणो थई अदब अख़लाक बहितर कर थी सालिह ऐं तूं सदको कर अदब अख़लाक बहितर कर थी सालिह ऐं तूं सदको कर तोते रब जी अता थींदी सिघो सोवार अचणो थी तूं न हल ज़िकिर ऐं ज़ाकिर थी तूं हल ज़िकिर में ज़ाकिर थी सब्र कर ऐं तूं शाकिर थी क़बूल तुंहिंजी पोइ दुआ थींदी सिघो सोवार अचणो अथई जिते जज ख़ुदि ख़ुदा थींदो जिते जज ख़ुदि ख़ुदा थींदो मुहसिन इंसाफ़ हक़ थींदो असांजे मथां सख़ा थींदी सिघो सोवार अचणो अथई। महिरबानी मोहम्मद मुहसिन अव्हांजी शानदार तख़लीक़ बहितरीन तख़लीक़ में असां सां गॾु दुबई खां मोहम्मद फ़ारूक लाशहरी अव्हांजी महिरबानी अव्हां पंहिंजे दिलि सां असांजे प्रोग्राम खे लाइक कयो पिया अव्हांजा वॾा वड़ लख लाइक दुबई अलाइन में असां सां गॾु आहियो अव्हांखे आलमी उताक में भली कार चऊं था। असांजो नाले वारो तलीमदान उस्ताद ऐं मुर्शिद लतीफ़ साईंअ जे पैगाम खे घर घर झरझंग ऐं स्कूलनि तइलीमी दर्सगाहुनि में आम मुतारिफ़ कराईंदड़ मोहतरम दोस्त फज़ल सुमरो कुझु विथीअ खां पोइ कुझु ॾिहाड़नि जी विथीअ खां पोइ अॼु असां सां गॾु आहे फज़ल साईं अव्हांखे आलमी उताक में दिलि जे गहराइनि सां भली कार चऊं था। फज़ल सुमरो लिखनि था साईं अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह वबरकातुहू सॼी संगत आबाद हुजे। वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाह वबरकातुहू फज़ल साईं आमीन सुम्मा आमीन अव्हां जूं दुआऊं सजणनि ताईं मूं पहुचायूं। काशिफ़ बोज़ार दरगाह ताहिराबाद टंडरो अलहयार लाड़ पट्टीअ में ॿुधी रहिया आहिनि। काशिफ़ बोज़ार ताहिराबाद ताहिर माना पाक उन पाक दरगाह जंहिंजो ताल्लुक़ मुर्शिद करीम सजण साईं सां आहे। सजण साईं दुनिया जी उहा हस्ती आहे जंहिं आम मुल्ला मौलवी बणिजी न पर हक़ीक़ी क़ाइद बणिजी वक़्त जो मुजद्दिद बणिजी दीन जी हक़ीक़ी प्रचार तसव्वुफ़ जे पैगाम खे आम कयो आहे। जन सूफ़ियुनि जे फ़िक्र खे असां पढ़ियो आहे उहो हक़ीक़ी सूफ़ी ऐं हक़ीक़ी तसव्वुफ़ जो प्रचारक जेकॾहिं हिन दौर में अव्हांखे ॾिसणो आहे त उहो सजण साईंअ जी सूरत में ॾिसो उन जी दरगाह ताहिराबाद टंडरे अलहयार खां अव्हां गॾु आहियो। काशिफ़ अव्हांजी महिरबानी। लियाक़त फ़क़ीर लिखनि था सर लोहीड़ा सरगनी ॿधी लही जेतिरा थी विया आहिनि लय छपर ॿधण में कमु ईंदी आहे। अच्छा लय जी अव्हां ॻाल्हि पिया कयो बिल्कुलु सर लोहीड़ा उन्हनि जो तमामु बहितरीन छपर ठहंदो आहे असांजे ओताकुनि में इस्तेमालु थींदा आहिनि ऐं अॼु उहे ओताकूं माण्हू शौक़ तौरु ठहिराइनि था बाक़ी जेके हक़ीक़ी असांजूं ओताकूं हुयूं उहे असां वटां मोकिलाए चुकियूं आहिनि। असांजो अॼोको ही जेको प्रोग्राम आहे जंहिंजो उनवान अव्हां समात करे रहिया आहियो उन प्रोग्राम जे हवाले सां 33हों प्रोग्राम शाह ऐं धरतीअ जा रंग धरतीअ जे रंगनि खे निछावर कंदे असांजे मोहतरम उस्ताद फज़ल सुमरे बैत मोकिलियो आहे आणीनि के चाढ़ीनि ॾुथ ॾियारी सूमरा
सथा कयो सैयद चए साऊं सुकाइन, मंझां लुंब लतीफ़ चए चांवर कयो चाढ़ीन, पुला न पाड़ीन। उमर आरेड़ी सिंह लियाकत अली फ़कीर लिखनि था सथा कयो सैयद चए। बिल्कुलु सजण, साऊं उन थर जो खाज आहे। सथा सम्झो था थहा करे ऐं उन खे महफ़ूज़ कंदा आहिनि, सुकाईंदा आहिनि। हफ़ीज़ुल्ला ताहिरी सलाम चवनि था सजण अव्हां जी महिरबानी, अव्हां खे आलमी उताक में भली कार चऊं था। शहमीर ख़ान पाण सां गॾु आहिनि गंभीर, लिखनि था साईं अव्हां जूं महिनतूं कावशूं रंग लाहींदियूं। शमीर ख़ान आमीन सुम आमीन, अव्हां जी महिरबानी, वॾा वड़ लख लाइक, असांजी हिम्मत अफ़ज़ाई अव्हां कई। सादिक अली मलिक लिखनि था त भलारे भिट धणी मुर्शिद भिटाई जी शाइरी ऐं आफ़ाक़ी पैगाम अव्हां जे बाझारे आवाज़ में मुंहिंजा नंढड़ा दिलबर अली नाथवान ऐं दिलरुबा सादिक मलिक ॿुधी सरहा थी रहिया आहिनि। करमपुर लॻ ॾियाणी तालको तंगवाणी ज़िलो कश्मीर। सादिक अली अव्हां जे ॿिन्ही मासूम नींगरनि दिलबर अली ऐं दिलरुबा सादिक खे असां आलमी उताक में भली कार चऊं था। यकीनन जॾहिं वॾनि जी कचहरी हलंदी आहे त नंढा उनखे ज़ौक़ सां शौक़ सां वेही ॿुधंदा आहिनि ऐं पिराईंदा आहिनि। राजा रुस्तम पालारी असांजो बहितरीनु दोस्त ऐं ख़ुदि प्रोग्राम कंदा आहिनि फेसबुक लाइव ते। प्रीत पचारूं उन जा मेज़बान ऐं पेशकार राजा रुस्तम अव्हां खे आलमी उताक में दिलि जे गहराइनि सां भली कार चऊं था। अव्हां लिखियो आहे सलाम साईं, बहितरीनु प्रोग्राम ते जस लहो माशाअल्लाह। राजा रुस्तम लिखनि था सॼी संगत खे देश परदेस में सलाम। राजा रुस्तम अव्हां जा सलाम सजणनि ताईं पहुची चुका आहिनि। असांजो दोस्त नाथ ख़ान यूसुफ सूमरो हिन पल पाण सां गॾु आहे। लिखनि था माशाअल्लाह अव्हां जो सुहिणो अंदाज़ मन मोहींदड़ आहे ऐं पैगाम वरी लतीफ़ सरकार जो हुजे। माशाअल्लाह ज़बरदस्त। नाथ ख़ान यूसुफ साईं अव्हां खे असां हिन आलमी उताक लोक अदब सिलसिले जे प्रोग्राम में दिलि जे गहराइनि सां भली कार चऊं था। हीउ प्रोग्राम अव्हां जे लाइ पेश कंदा आहियूं सिंध सुघड़ लोक अदब तंज़ीम सलात जे सहकार सां। भली कार चवां थो अली मोहम्मद मुतवा। अली मोहम्मद मुतवा पाण इंडिया गुजरात कच्छ भुज राहे खेंगार जी नगरी ॻोठ फुलाए खां पाण सां गॾु आहिनि ऐं लिखनि था प्रोग्राम ज़बरदस्त आहे। अली मोहम्मद अव्हां जी महिरबानी। अव्हां मोहबत जो वंडे लिखियो आहे त मोहबत जन जे मन में तन तिश्नगी तार पी पियालो उञ जो उञ से उञ उथियार पुनूं पाण प्यार त उञ सी उञ उझायां। असांजो तमामु बहितरीनु तख़लीक़कार, बहितरीनु समाज सुधारक, इल्मु अदब ॾात जो ॾाहो मोहतरम साकी अबड़ो पाण खे ॿुधी रहियो आहे। साकी साईं अव्हां जी महिरबानी, लख लाइक, किरोड़ कुर्ब, अव्हां खे आलमी उताक में भली कार चऊं था। अव्हां लिखियो आहे आजिज़ साईं सिंध जे लोक अदब लाइ थींदड़ अव्हां जो कमु तारीख़ जो हिसो रहंदो। सजण अव्हां जहिड़ा प्यारा जॾहिं उत्साह ॾींदा आहिनि त दिलि कुशादी थी वेंदी आहे ऐं दिलि खे जेके दर्द मिलियल हूंदा आहिनि उहे हिकु पल जे लाइ ख़तमु थी वेंदा आहिनि, ॾुख दूरि थी वेंदा आहिनि ऐं हौसला बुलंद थी वेंदा आहिनि। यकीनन हिन दौर में मायूसी कुफ़र आहे, उहा नाहे करणी, पर असांखे असांजनि इदारनि तमामु घणो मायूस कयो आहे। ख़ासि तौर ते क़ौमी अदब लोक अदब खे उन्हनि मुकमल तौर ते विसारे छॾियो आहे, जंहिं ते इंतिहाई अफ़सोस। मोहतरम फारूक ख़ान पाण खे ॿुधनि था अलैन दुबई मंझां, लिखनि था संगत खे सलाम। वालेकुम सलाम, अव्हां जा सलाम आलमी उताक में असां पहुचाया, सभिनी सजणनि ताईं अव्हां जा सलाम पहुची चुका। असांजो तमामु बहितरीनु ॾाहो ॾात धनी इल्मु अदब ॾाहप जो ॾांहुं रखंदड़ मोहतरम दोस्त ज़मीर खैरल पाण सां गॾु आहे। ज़मीर साईं
अव्हां जो नालो पढ़ी करे अलाए छो दिलि चवे थी शाल अव्हां जे नाले जियां असांजे इदारनि अदबी इदारनि ऐं सकाफ़त खाते वारनि जो ज़मीर जागी पवे ऐं उहे असांजे हिन लोक सकाफ़ती वरसे जी वारसी जे लाइ सुजाग थी पवनि जीअं ॿिया शाही ख़र्च ॿियनि मरहलनि में कनि था। शल अहिड़ो सजायो ख़र्च पंहिंजे लोक सकाफ़ती वरसे लोक अदब जे लाइ बि कनि। मोहतरम साईं ज़मीर खर लिखनि था आलमी उताक लोक अदब जो बहितरीन सिलसिलो आहे। ही प्रोग्राम सान्य सां टुमटार आहे। मुहब्बतनि जो ही सिलसिलो हलंदो रहे। आजिज़ रहमतुल्लाह साहब अव्हांखे अहिड़े प्रोग्राम पेश करण ते दोस्तनि समेत वाधायूं क़बूल पवनि। साईं आमीन सदा सलामत। अव्हांजा वड़ अव्हांजा कुर्ब अव्हां जूं मुहबतूं अव्हां तमामु मुहबतुनि सां नवाज़ियो। मां इन जे लाइक़ु ऐं क़ाबिल न आहियां पर भिटाई घोट जे आफ़ाक़ी पैगाम जे सदके अव्हां उन जे क़ाबिल सम्झो। अव्हां जूं महिरबानियूं। सनाउल्ला अतीक पाण सां गॾु आहिनि लिखनि था बहितरीन लोक कचहरी प्यारा। सनाउल्ला अव्हांखे आलमी उताक में भली कार चऊं था। रेडियो लिसनर क्लब झोल ही तमामु असांजा बहितरीन दोस्त आहिनि। पंहिंजे ॿोली पंहिंजे कल्चर पंहिंजी सकाफ़त सुर ऐं साज़ जी ख़िदमत कंदा आहिनि ऐं तमामु बहितरीन प्रोग्राम कंदा आहिनि। ही टीम वर्क आहे रेडियो लिसनर क्लब झोल जो ऐं सभिनी सॼणनि जूं महिरबानियूं। दोस्त लिखियो आहे साईं अस्सलाम वालेकुम तमामु बहितरीन कोशिश सॼण अव्हां जी महिरबानी लख लाइक किरोड़ कुर्ब। अव्हां लिखियो आहे सभिनी दोस्तनि खे सिक उकीर प्यार मोहब्बत भरियो अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद या अली मदद भा वालेकुम अस्सलाम सदा मौजूद मौला अली मुश्किल कुशा मदद। मीर अकरम टालपुर प्रोग्राम प्रोड्यूसर प्रोग्राम मैनेजर रेडियो नेटवर्क झोल फेसबुक लाइव। मीर अकरम अव्हां जी महिरबानी लख लाइक वॾा वड़ किरोड़ कुर्ब। असांजे आलमी उताक में अव्हां महिमान बणिया ऐं पंहिंजे चाहतुनि जा रंग खणी असां सां गॾु आहियो। असांजी इज़त अफ़ज़ाई असांजी हिम्मत अफ़ज़ाई कयो पिया। अव्हां जी महिरबानी। रसूल बख़्श मल्लाह गोट करण खान शोरो कासमाबाद हैदराबाद मञा पाण सां गॾु आहिनि। रसूल बख़्श अव्हांखे बि आलमी उताक में भली कार। असांजो भलोड़ सहाफ़ी मुजीब टोटाणी सिंध टीवी रिपोर्टर जीजल अख़बार जो लालू रैंक मञा ज़िलो कंबर शहदाद कोट तालके वारह मञा गॾु आहे। अव्हां जी महिरबानी। फारूक ख़ान अलैन दुबई खां लिखनि था वाह साईं वाह ज़बरदस्त सॼण अव्हां जी महिरबानी। अव्हां जूं मुहबतूं अव्हां जा कुर्ब अव्हां जूं चाहतूं असां सां गॾु आहिनि ऐं ॾाढी ख़ुशी थी रही आहे। शहबाज़ अली शोरो हिन पल पाण खे जॉइन कयो आहे ऐं कनाए रहिया आहिनि ॿुधनि पिया। शहबाज़ अली अव्हांखे आलमी उताक में दिलि जे गहराइनि सां भली कार चऊं था। जी सजणो अव्हां ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम आलमी उताक। मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। लोक अदब सिलसिले जो 33हों प्रोग्राम शाह ऐं धरतीअ जा रंग। इहे सभई रंग सोशल मीडिया ज़रिए अव्हां ताईं पहुचाइण जे लाइ मूंसां गॾु आहे सोशल मीडिया जो सलाहकार ऐं सहूलतकार मोहम्मद अज़हर लाशारी जेको अव्हां ताईं ही सभु सहूलतूं पहुचाए पियो। सिणो शाह ऐं धरतीअ जा रंग अॼोको उनवान मौज़ू आहे। न सिर्फ़ु इंसानी खाद ख़ुराक जो ज़िक्र लाखीण ऐं लतीफ़ जे कलाम में मिले थो पर जानवरनि ऐं थर जे जानवरनि जे खाद ख़ुराक जो ज़िक्र भलारे भिट धणी इन लफ़्ज़नि में कयो आहे। खूहर थूहर थर जित साठी का ऐं सटियूं चारनि उत चाह मझां पासे फोगन फर कीअं लहंदमि कर जीअं मारू पाण उपारिया। वसकारे जी मुंद बद छाथो थर में उभरे ऐं उसरे तंहिंजो ज़िक्र शाह सगोरे हिन लफ़्ज़नि में कयो आहे। पका पहवारनि ॾे मेवा मञर मक इहो समूरो ज़िक्र अव्हां सां करे चुका आहियूं ऐं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे बैतनि में इस्तेमालु कयल शयूं हर हिकु क़िस्म में जुदा जुदा करे जेको लतीफ़ साईं ज़िक्र कयो आहे अव्हां सां उहो सलियूं था। लतीफ़ साईं गाहनि जा क़िस्म ॿुधाया आहिनि। मिसाल
खिह, मखणी, आराड़ी, मांधाणो, लुंब, गम, गंढीर, चीहो, पाह, आनर, लौंश बि चइजे थो, कपूर जंहिंखे पाण काफ़ूर चऊं, ऐं लतीफ़ साईं ॿूटनि जा क़िस्म बयानु कया आहिनि। उन्हनि में लाणो या लाणी, फोग, करीर, खोटूंबा यानी खाटूंबो जंहिंखे पाण हू जमव आहे खोटूंबा ऐं उनजो वाहिद थिए थो खाटूंबो, जर, अक, खटणहार, तूर, सर, चाहक, कांह, कौर ऐं उन सां वलियुनि जा क़िस्म जेके आहिनि से लतीफ़ साईं बयानु कया आहिनि। गोलाड़ा, सियारछ, कोढेर, भाॼियुनि जा क़िस्म लतीफ़ साईं बयानु कया। साग, मेहा, ॾौरा, चिभुड़, लुलुर, पुसी, फंगियूं जंहिंखे पाण खुंभियूं सॾींदा आहियूं, उन जो बि लतीफ़ साईं पंहिंजे आफ़ाक़ी पैगाम में ज़िक्र कयो आहे। जी सजणो, अवां ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम आलमी ओताक ऐं मां आहियां अव्हांजो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। लोक अदब सिलसिले जो 33हों प्रोग्राम शाह ऐं धरतीअ जा रंग अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचाए रहिया आहियूं। हिन पल हलूं था सुर ऐं साज़ ॾांहुं। सुर ऐं साज़ जी शुरूआति कयूं था भला रे नाले सां। आहे हर चमन में अल्लाहू अल्लाहू। आहे हर चमन में अल्लाहू अल्लाहू, ॾुखनि ऐं सुखनि में